बदीन जी साहिली पट्टी में पीअण जे पाणी जो बहिरान, हज़ारें ॻोठनि जा रहवासी सख़्तु परेशान। बदीन जी साहिली पट्टी में पीअण जे पाणी जो शदीद बहिरान पैदा थी वियो, जंहिं सबबि हज़ारें ॻोठनि जा रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शेख क्रियो भंडारी, गोलो मंदरो, दोदो सुमरो, मीरसन राजो, लाखो पीर, ॿहडमी, ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में पाणी आणण लब थी वियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त पाणी न हुजण सबबि ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे, जॾहिं त इलाइक़े जे दर जो पाणी बि खारो थी वियो आहे, जेको सिहत लाइ नुक़सानकार आहे। खारो पाणी वापराइण सबबि माण्हुनि जा हॾा कमज़ोर थी रहिया आहिनि, ॾंद ख़राब थी रहिया आहिनि, गुर्दनि जूं बीमारियूं तेज़ी सां वधी रहियूं आहिनि। चौपायो माल ऐं ज़राइत ते नाकारी असर। पाणी जी खोट सबबि चौपायो माल बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। मालवंदनि जो चवणु आहे त जानवरनि लाइ पाणी न हुजण सबबि संदन माल बीमार थी रहियो आहे, ज़िंदा रखणु मुश्किल थी वियो आहे। फसल, वण टिण, ॿूटा बि सुकी रहिया आहिनि, जंहिं सबबि ज़राइत खे वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। इख़्तियारनि खां फौरी मदद जी अपील। मुतासिर इलाइक़नि जे रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, इरीगेशन डिपार्टमेंट MNAs ऐं MPs खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बदीन जी साहिली पट्टी खे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे, त जीअं हज़ारें इंसान ऐं जानवर बहिरान खां बची सघनि। ॿिए तरफ़ बदीन, टनोबागो, पंगरियो, शादीलार, जवंगो, कलोई, खोस्की, निद्दो, ॾेई, डाडाहा, सांगी फराव, हयात कासकली, गुलाम शाह मोरी, खडारो, दबाड़ो, ॿियनि ई केतिरनि इलाइक़नि में पाणी जी शदीद घोट वधी रही आहे, जंहिं सबबि आवाम सख़्तु परेशान आहे। जेकॾहिं फौरी तौर ते क़दम न खयां विया त सूरत हाल वधीक संगीन थी सघे थी। रिपोर्ट मुश्तबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।